नासिर जैकमाबाद में धाड़ेलन हथां बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान इफ्तिखार लाशारी जा कातिल गिरफ़्तार न थियल ख़िलाफ़ आरसन टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हयो। तफ़सील ॾिसूं था अब्बास गुल मस्तोई जी रिपोर्ट में। जैकबाबाद में धाड़ेलन हथां बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान इफ्तिखार लाशारी जे वारसनि पारां सिविल लाइन पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी धरणो त हयो, पर पुलिस जे कंहिं बि आला अमलदार नोटिस वठण जी ज़हमत न कई। साहब का पुरज़ोर मुतालबो कयूं था तो मेहरबानी करे हिन जी सब खां पहिरियों एफआईआर कई वञे, उन खां पोइ इन जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में न त लाशारी बिरादरी इजाज़त वधाईंदी। सिविल लाइन थाणो आहे, 4 फायर थियनि था पिया, कोई बि नथो जागे। लोकल पुलिस आहे हितां जी, को हुन पाड़े जो आहे, को हुन पाड़े जो आहे, को हुन पाड़े जो आहे। छा भला पुलिस खे एतिरी 10-12 ॾींहं गुज़रिया आहिनि, 13 ॾींहं गुज़रिया आहिनि, का बि धप न पई आहे। पुलिस वारा चूड़ियूं पाए वेही रहनि, चूड़ियूं पाए, हाणे चूड़ियूं पाओ, बाक़ी इहो छा आहे, तव्हां ॿधल हो न, तव्हांखे ॾींहुं राति भतो पुॼाए वेंदा आहिनि। तव्हां जुआरनि खे पाण पनाह ॾींदा हो, ॾुआरनि खे तव्हां पनाह ॾींदा हो, तव्हां ई पैसा वठंदा हो, तव्हां रिश्वत वठंदा हो ॾींहुं राति। तव्हां हिकु माण्हू को रिश्वत वठंदा हो, हिकु माण्हू को। हे मासूम हुयो, हाफ़िज़ हुयो, तव्हां इन खणण बि न आयो ऐं उनखे बचाइण बि न आयो। के पुलिस वारा अमलदार वेठा आहिनि, सॼो ॾींहुं रिश्वत वठंदा, सॼो ॾींहुं रिश्वत वठंदा। नौजवान जे वारसनि जो चवणु हो त एसएचओ सिविल लाइन असगर जरवार ॾोहारिन खां भत्तो वसूल करे मुबैना तौर रिश्वत जो बाज़ार गरम करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त एसएचओ खे हटाए को ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे जेको इंसाफ़ फराहम करे सघे। टीम सां गॾु अब्बास गुल मस्तोई, मेरान टीवी न्यूज़, जैकबाबाद।